नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो गुलाम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टंडो गुलाम हैदर टाउन मुलाज़िमनि खे पगारूं जारी न थियूं आहिनि। 31 ॾींहं खां मुसलसल अलामती बुख हड़ताल ते वेठल मुलाज़िमनि वटि SDP मरकज़ी कोऑर्डिनेटर गुलाम मोहम्मद रिंद, मरकज़ी अॻवान जाम शौकत अबड़ो, ज़िले टंडो मोहम्मद खान, सदर इकबाल हाजियाणो, तालका सदर अब्दुल्ला खान, ऐवान ऐं ॿिया लॻायल कैंप ते पहुची विया। यकजहती जो इज़हार कयो। इन मौक़े ते अॻवान चयो त SDP पार्टी जो मंशूर रहियो आहे त मज़लूम माण्हुनि जो साथ ॾियण आहे। टाउन कमेटी जे करोड़ें रुपया बजट हूंदे बि लोकल मुलाज़िमनि खे पगारनि खां महरूम रखी ज़लील कयो पियो वञे। हिननि चयो त हिन वक़्तु मुलाज़िम सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं हिननि खे पगारूं जारी न थियूं त SDP तरफ़ां समूरे सिंध में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।